नाज़रीन बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोली आऊं है पेरिया गुल सबका पेरी टसर हेडलाइंस थे। T20 वर्ल्ड कप शुरू कोलंबो में पाकिस्तान ने नीदरलैंड आमो सामो पाकिस्तान पारां टॉस खटे फील्डिंग जो फैसलो नीदरलैंड की पाकिस्तान खिलाफ बैटिंग जारी नीदरलैंड 14 ओवर में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 112 रन उठाए वरितियूं। क़ौमी टीम में साइम अयूब साहबजादा फरहान सलमान अली आगा बाबर आजम शाहीन आफरीदी ॿिया शामिल। इस्लामाबाद में इमाम बारगाह अंदर आपघाती धमाके की जांच में अहम अख़बार आई। पेशावर में खुदकश बमबार के 2 भाइरनि ऐं औरत के हिरासत में वरितो वियो। पुलिस ज़रिए जो चवण है हमलो कंदड़ की सुञाणप कार्ड टर्मिनल एड्रेस से छापो हणी गिरफ्तारियों कई वियो आहिनि। बमबार के नेटवर्क और सहूलियतकारनि की गिरफ्तारी लाइ छापा हया पे वजन। गुज़िरियल ॾींहुं इमाम बारगाह में थियल धमाके में 32 ॼणा शहीद और 150 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया हुआ। दिफा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे रियासत रावलपिंडी में मस्जिद अंदर हमले जो जवाब पूरी कुवत सां ॾींदी। नमाज़नि के शहीद कंदड़ दीन और वतन जा दुश्मन आहिनि। मस्जिद हमले में मुलविस दहशतगर्दनि जो अफगानिस्तान वञण जा सबूत आहिनि। भारत और तालिबान गठजोड़ जा सबूत मिली रहिया आहिनि। पंहिंजे बयान में दिफा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त सिक्योरिटी गार्ड के रोकण ते दहशतगर्द फायरिंग कई और बाद में पाण के धमाके सां उड़ाए छॾियो। मार्का हक़ में इबरतनाक शिकस्त खां पोइ भारत प्रॉक्सी वार विड़ी रहियो आहे। भारत वटि हाणे सिधी रीत जंग विढ़ण जी हिम्मत नाहे रही। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो। ॻाल्हियूं मस्बत रहियूं। ईरान सां ईंदड़ हफ़्ते ॻाल्हियुनि जो ॿियो दौर शुरू थींदो। नतीजो बहितर ईंदो। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त ईरान वटि एटमी हथियार नथा ॾिसणु चाहियूं। 1.5 साल अॻु जी भेट में ईरान अमल करण लाइ वधीक तयारु आहे।